सेनेट नेब तरमीमी बिल मंजूर करे वरितो। मुखालिफ़ धुर जो एहतजाज। सेनेटर अब्दुल कादिर नेब तरमीमी बिल मंजूरीअ लाइ पेश कयो जेको मंजूर थियो। बिल जे मतन में चयो वियो आहे त नए चेयरमैन जी मुक़ररी ताईं मौजूदा चेयरमैन नेब ज़िम्मेवारियूं निभाईंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त क़ौमी एहतसाब बिल हुकूमत न पर हिक मेंबर जो निजी बिल आहे। बिल मंजूर थी चुको आहे, असांखे सब्र तहमुल सां हलणु घुरिजे। हुकूमती बेंचिस बिल में बहितरी ऐं तरमीमुनि सबबि प्राइवेट मेंबरनि जो साथ ॾिनो। मुखालिफ़ धुर वारा पीटीआई हुकूमत दौरान थियल कानून साज़ी यादि रखनि। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त नेब कानून में सुप्रीम कोर्ट में अपील जी का बि शिक मौजूदु नाहे। आईनी अदालत हाई कोर्ट जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपील ॿुधी सघे थी। नेब कानून ते तनक़ीद आहे त उहो सख़्त ऐं बुनियादी हक़नि बाबति ख़दशा पैदा करे थो। केतिरनि ई मख़सूस फ़ौजदारी कानूननि में बि अपील जो हक़ नाहे हूंदो। हुकूमत ईरान जे मामले ते गैर जानिबदाराणे तौर कम करे रही आहे। असांखे पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारे सां बीहणो आहे। ईरान ते हमले जे 2 कलाकनि खां पोइ नायब वज़ीर आज़म मज़म्मत कई। पाकिस्तान ख़िते में छिकताण जे ख़ात्मे लाइ भरपूर कोशिशूं वठी रहियो आहे। ख़िते जी सालमियत ते हिक ज़बान थी आवाज़ उथारणो पवंदो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो सेनेट इजलास में ख़िताब। भारत ऐं कैनेडा विच में यूरेनियम सप्लाई मुआहिदे ते पाकिस्तान पारां ॻणती जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी जो चवणु आहे त ही सिविल न्यूक्लियर सहकार में हिक ॿी छूट आहे। भारत जो 1974 एटमी तजुर्बो ई न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप जे क़याम जो सबबु बणियो हो। भारत समूरा सिविल न्यूक्लियर ठिकाणा AIAEA जे निगरानी में न रखिया। केतिरा ई भारतीय न्यूक्लियर ठिकाणा अञा बि आलमी मुआइने खां ॿाहिरि आहिनि। ॿाहिरीं यूरेनियम सप्लाई भारत जे एटमी हथियारनि जे ज़ख़ीरे में इज़ाफ़े जो सबबु बणिजी सघे थी। मुआहिदो ॾखण एशिया जे स्ट्रेटेजिक तवाज़ुन खे मुतासिर करे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां जमायत इस्लामी जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द में जमायत इस्लामी जो अमीर हाफ़िज़ नईमुल हक़ लियाकत बलोच, मियां मोहम्मद असलम ऐं आसिफ लुकमान काज़ी शामिल। जमायत इस्लामी वफ़द खे अफ़गानिस्तान ईरान विच ओभर जी मौजूदा सूरतहाल ते इन कैमरा ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़द खे पाकिस्तान जे सुफ़ारती कोशिशुनि ऐं क़दमनि ते एतमाद में वरितो वियो। विच ओभर में जारी जंग सबबि फ़िज़ाई बहरान शिदत अख़्तियार करे वियो। पाकिस्तान मां लाॻीतो 6 ॾींहं बि 145 उॾामूं मुअतल। 8 मुल्कनि जे मुअतल थियल उॾामुनि जो अंग 20,000 खां टपी वियो। दुबई, अबूज़ेबी, शारजा, कुवैत, बहरेन ऐं दोहा समेत ख़िते जे केतिरनि ई हवाई अॾनि ते फ़्लाइट ऑपरेशन सख़्तु मुतासिर रहियो। सिंध हुकूमत जे मनसूबनि जा समर आवाम ताईं पहुचणु शुरू थी चुका आहिनि। आवाम खे बहितर सहूलियतुनि जी फराहमी, इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी ऐं ॿियनि शोबनि जी तरक़ीअ लाइ भरपूर क़दम खयां विया आहिनि। शहरुनि खे जदीद ऐं बावकार सफ़री सहूलियतूं फराहम करणु सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ BRT येलो लाइन मंसूबो तेज़ीअ सां पुॼाणीअ ॾांहुं गामज़न आहे। कराची सर्कुलर रेलवे जी बहाली वारे मनसूबे ते बि रिथाबंदी कई पई वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शहज़ील इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोडनि जी तामीर मुकमल थी चुकी आहे ऐं कुझु इलाइक़नि में अञा बि जारी आहे। हुकूमत जो मक़सदु सिर्फ़ु मनसूबनि जो ऐलान करणु न पर उन्हनि खे वक़्त सिर मुकमल करणु आहे त जीअं अवाम खे हक़ीक़ी रिलीफ मिली सघे। महांगाई सटियल अवाम लाइ बुरी ख़बर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक वाधि थियण जो इम्कान। पेट्रोल 20 रुपया ऐं डीज़ल 45 रुपया फ़ी लीटर महांगो थी सघे थो। हुकूमत जो मौजूदा सूरतहाल में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो हफ़्तेवार जाइज़ो वठण ते गौर। ज़रियनि मूजिबि तवानाई वारी विज़ारत तजवीज़ुनि ते वर्किंग तयार करे वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी, जंहिं तहत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो 15 ॾींहंनि बदिरां हफ़्तेवार जाइज़ो वठण जी तजवीज़ पेश कई वई। अहिड़ीअ रीति पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं आलमी मार्केट जे हिसाब सां एडजस्ट कयूं वेंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म मुआशी टीम जी मुशावत सां क़ीमतुनि खे रिवाइज़ करण जो फ़ैसिलो कंदो। सूरतहाल संगीन रहण जी सूरत में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जल्द फ़ैसिले जो इम्कान आहे। ईरान जा अमरीकी अॾनि इसराइल ते ताज़ा हमला। 40 खां वधीक मिसाइलनि जो इस्तेमालु, 10 ड्रोन्स तबाह। 6 ॾींहंनि दौरान केतिरा ई अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। कुवैत ऐं बहरेन में अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणाए वियो। पासदाराने इनक़िलाब इसराइल ते हमलनि जी 19वीं लहर शुरू करे छॾी। अमरीकी अॾनि ते ईरान जे हमलनि में हिन वक़्त ताईं 500 अमरीकी फ़ौजी मारिजी चुका आहिनि।
ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे सरबराह अली लारिजानी जो बयान। संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप नेतन्याहू जी हरकतुनि जे नतीजे में अमरीकी अवाम खे ईरान ख़िलाफ़ नाजाइज़ जंग ॾांहुं धिके छॾियो आहे। हॉर्मुज़ लिंग मां हिकु फुड़ो बि तेल न ॾींदासीं। ईरानी पासदाराने इनक़िलाब जो बयान। ईरानी पासदाराने इनक़िलाब जहाज़नि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे ट्रंप वारे बयान खे चैलेंज करे छॾियो। ईरानी पासदारनि जो चवणु आहे त ट्रंप अञा ताईं हॉर्मुज़ लिंग खोलण लाइ जहाज़ न मोकिले सघियो। अमरीका अञा समुंड में मिज़ाइल ऐं ड्रोन खां सवाइ कुझु वॾो ज़ाहिर नाहे कयो। अमरीकी इसराइली फ़ौज जा ईरान ते हमला जारी। शहीद थियलनि जो अंग 1045 थी वियो। तेहरान, कुम, हमदान, इस्फ़ान, शिराज़ ऐं कुरमान सूधो ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते बमबारी। ईरानी मीडिया मूजिबि ईरानी शहर संदाज में रेडियो ऐं टेलीविज़न जी इमारत ते हमला कया विया। तेहरान में आज़ादी स्क्वायर जे ओलह में केतिरनि ई हंधनि ते बमबारी। इसराइल जो लबनान में रिहाइशी कम्प्लेक्स ते हमलो, 3 माण्हू शहीद, 6 ज़ख़्मी। लबनान में हमलनि सबबि शहीद थियलनि जो मजमूई अंग 75 ताईं पहुची वियो। ईरानी क़यादत जो ख़ात्मो करे रहिया आहियूं। ईरान में जेको बि लीडर बणजणु चाहे थो उहो मारियो पियो वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान ते हमला जारी रखण जो ऐलान। चवे थो असां ईरान ते हमलो न कयूं हा त ईरान असां ते हमलो करे छॾिया। ईरानी हमले खां पहिरीं असां ईरान ते हमलो कयो। अमरीकी सेनेट में कांग्रेस मां मंज़ूरीअ खां सवाइ ईरान ते हमला रोकण वारो ठहराउ रद्द 100 मेंबर्स ते ॿधल अमरीकी सेनेट में ठहराउ 47 जे मुक़ाबले में 52 वोटनि सां रद्द थियो। अमरीकी सेनेट में मेंबर्स जी अक्सरियत ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई जी हिमायत कई। अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़्वाहिश ख़िलाफ़ पाक फ़ौज जूं कार्रवायूं जारी। सिक्योरिटी फोर्सिस मूजिबि पाक फ़ौज कंधार में अफ़गान तालिबान जे ब्रिगेड हेडक्वार्टर्स 205 कोर खे तबाह करे छॾियो। ब्रिगेड हेडक्वार्टर्स 205 कोर हवाई कार्रवाई में तबाह कयो वियो। कार्रवाई में अफ़गान तालिबान जे बारूद खाननि खे बि निशानो बणायो वियो। ताक़तवर कार्रवायुनि में अफ़गान तालिबान फ़ौजी नुक़साननि खे मुंहुं ॾिनो। चीन टियाकुड़ी लाइ पंहिंजो ख़ुसूसी नुमाइंदो विच ओभर मोकिलींदो। सऊदी अरब जे तहमुल ऐं इख़्तिलाफ़नि ते पुरअमन तरीक़े सां हल करण वारे मौक़िफ़ जी तारीफ़ कयूं था। चीनी परॾेही वज़ीर वांग यी जो बयान। संदसि चवणु आहे त तकरार में शहरुनि जे तहफ़्फ़ुज़ जी ॻाढ़ी लकीर खे अबूर न करणु घुरिजे ऐं नई तवानाई ऐं ग़ैर अस्करी हदफ़नि ते हमला करणु घुरिजनि। ईरान जंग सबबि तवानाई जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ रूस यूरोप खे गैस जी सप्लाई रोकण ते ग़ौर करे सघे थो। यूरोपीय यूनियन रूसी गैस ऐं LNG ते पाबंदी लॻाइणु चाहे थी। रूसी गैस ऐं तेल ते पाबंदियूं लॻियूं त रूस लाइ ॿियनि मंडियुनि जो रुख़ करणु फ़ाइदेमंद थी सघे थो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो बयान। सऊदी अरब ऐं इसराइल जा लाॻापा मामूल ते आणण जी ॻाल्हि विसारणु घुरिजे। ईरान जंग नेतन्याहू जी जंग आहे। नेतन्याहू ट्रंप खे क़ाइल करे वरितो हो त हू उन जी राय जी हिमायत करे। सऊदी इंटेलिजेंस जे अॻूणे सरबराह शहज़ादे तुर्किल फैसल जो बयान। इस्लामाबाद में मकानी चूंडुनि में देर जे मामले ते इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कई। घरू सेक्रेटरी खे पेश न थियण ते तौहीन इलेक्शन कमीशन जो नोटिस जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर सवाल कयो त घरू सेक्रेटरी किथे आहे। जेकॾहिं सेक्रेटरी नथो अची सघे त घरू वज़ीर खे ज़ाती हैसियत में तलब करियूं था। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त अंगारे ते चीफ कमिश्नर इस्लामाबाद मामले ते ब्रीफिंग ॾींदो। ॿुधणी ईंदड़ अंगारे ताईं मुलतवी। दुनिया खे महफ़ूज़ बणाइण लाइ हथियारनि में घटिताई ऐं अमुन खे हथी वठणु ज़रूरी आहे। एटमी ख़तरनाक हथियार इंसानियत लाइ वॾो ख़तरो आहिनि, पर अदम तवाज़ुन लाज़मी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हथियारनि जे ख़ात्मे अदम पखिड़ जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त दुनिया में अमुन अमान क़ाइमु करण लाइ गॾियल क़ौमुनि खे क़दम खणणु घुरिजनि। नौजवान नस्ल में अमुन बर्दाश्त ऐं अदम तशद्दुद जो शऊर उजागर करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। दुनिया खे हथियारनि जी ड्रोड़ बदिरां तालीम, तरक़ी, इंसानी भलाई ते ध्यानु ॾियणु घुरिजे। अमन इस्तेकाम ई पाइदार तरक़ी जो बुनियादु आहे।
कराची में सिक्योरिटी ख़दशनि सबब शहर जा मुख़्तलिफ़ रोड ट्रैफ़िक लाइ अॼु बि बंदि। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि एमटी खान रोड अञा ताईं ट्रैफ़िक लाइ बंदि आहे। रोड ते रंडकूं विझी पुलिस नफ़री मुक़ररु कई वई। PIDC पुल ते कंटेनर लॻाए जिना ब्रिज ऐं माए कुलाची वेंदड़ रोड खे बंदि कयो वियो। बोट बेसन खां माए कुलाची रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि आहे। ICC T20 वर्ल्ड कप जे ॿिए सेमीफाइनल में अॼु भारत ऐं इंग्लैंड विच में दंगल थींदो। मुंबई जे मैदान ते थींदड़ मैच में कामयाबी लाइ ॿई टीमूं पुरज़्म। पहिरीं सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड ॾखण अफ्रीका खे 9 विकेटुनि तां शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वियो।